नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। तब्दीली सरकार महंगाई सटियल आवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹10.49 वाध, हाई स्पीड डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹12.44 वाध, गासलेट जी फ़ी लीटर क़ीमत ₹10.95, लाइट डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर ₹8.84 इज़ाफ़ो कयो वियो। तेल जूं नयूं क़ीमतूं बिना देरि लागू थी वयूं। सिंध सरकार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राउ जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारो फ़ैसिलो बिना देरि वापसि वरितो वञे। हुकूमत जी नालाइकी सबबि मुल्क में पेट्रोल महांगो थियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां मुल्क जी मईशत ते असरु पवंदा। हुकूमत पेट्रोल तां टैक्स घटाए अवाम खे रिलीफ ॾिए। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध में CNG स्टेशन 9 ॾींहनि लाइ बंदि। सुई सदरन गैस कंपनी मूजिबि गैस जी खोट सबबि सॼी सिंध में 25 अक्टूबर 8 वॻे ताईं CNG स्टेशन बंदि रहंदियूं। सुई सदरन गैस तर्जुमान जो चवणु आहे त गैस जी बंदिश जो फ़ैसिलो घरेलू ऐं सनअती वाइपेदारनि जी ज़रूरत पूरी करण लाइ कयो वियो आहे। मुल्क में कोरोना वबा जो ज़ोर टुटणु लॻो। 24 कलाकनि दौरान वधीक 24 मरीज़ फोत, हयाती विञाइजड़नि जो अंगु 28,252 थी वियो। 893 नवां केस रिपोर्ट। फ़ाल केसिस जो अंगु 26,974 रहिजी वियो। 2013 मरीज़नि जी हालति नाज़ुक। कोरोना जे हकारी केसिस जी शरह 1.69% रिकॉर्ड कई वई। सिंध हुकूमत सूबे में कोरोना जी पखेड़ सबबि लागू पाबंदियुनि में वधीक नरमी जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। दरगाहुनि खे खोलियो वियो। दरगाहुनि में रुगो वैक्सीनेटेड माण्हू दाख़िल थी सघंदा। सिनेमा घर राति 1 वॻे ताईं खोले सघिबा। सूबे में पूरो हफ़्तो कारोबार खुलियलु रहंदो। पार्क ऐं स्विमिंग पूल्स बि खुलियल रहंदा। रेस्टोरेंट्स ऐं बाज़ारुनि जो वक़्तु बि बरक़रार। कराची में AVLC पुलिस की कामयाब कार्रवाई। कार लिफ्टर से AVLC पुलिस जो मुकाबलो। एक ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। SSP AVLC बशीर अहमद बुरई मूजिब मुकाबले दौरान जवाबदार उमर काला के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो। जवाबदार के कब्ज़े में फिरोज़ाबाद थाणे जद मां चोरी कयल कार और एक पिस्टल भी बरामद किया वियो। मेहर वेझो सिंधी बटड़ा रोड ते हथियारबंदनि ऐं पुलिस जे विच में फायरिंग। हिकु हथियारबंद मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल लोहारी जी सुञाणप मुजाहिद उर्फ़ मजू सोलंकी तौर थी आहे। ठरी मीरवा भरिसां ॻोठ गुलसन कुबर में कुबर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में रस्ते जे मामले तां झेड़ो। 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।